साईं फरमाइनि था त क़यामत जे ॾियारे में मुंहिंजा ग़ुलाम ईंदा त परे खां सुञाणी वठंदुसि, उन्हनि जी शफ़ाअत करे उन्हनि खे जन्नत ॾे पाण सां गॾु वठी वेंदुसि। असहाबनि अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, उते त किरोड़े अरबे खरबे मखलूक हूंदी महशर जे मैदान में, या रसूल अल्लाह कीअं तूं पंहिंजे ग़ुलामनि खे सुञाणंदे? साईं फरमाइनि था त मुंहिंजा उम्मती मुंहिंजा ग़ुलाम निमाज़ पढ़ंदा, निमाज़ जे करे उन्हनि जा 5 उज़वा ईअं चिमकंदा जीअं चोॾीं जो चंड चिमकंदो आहे। वुज़ू कबो आहे न, 5 उज़वा धोइबा आहिनि, हिकिड़ो मुंहुं, 2 बाहूं, इहे थिया 3, 2 पेर, घणा थिया 5, 2 पेर, 2 हथ, 4, 5 मुंहुं, इहे 5 उज़वा, 5 कल्याण घोड़े वांगुरु, जीअं 5 कल्याण घोड़े जो 4 सुंभई मुंहुं अछो हूंदो आहे, परे खां पधरो हूंदो आहे। साईं फरमाइनि था त मुंहिंजा उम्मती निमाज़ी हूंदा, निमाज़ुनि जा इहे 5 उज़वा चोॾीं जे चंड वांगुरु चिमकंदड़ हूंदा, परे खां ॾिसी सुञाणंदुसि त ही मुंहिंजा ग़ुलाम आहिनि। हाँ, मदीने वारे साईं जी शफ़ाअत खपे, कंहिंखे खपे शफ़ाअत? हाँ, शाबाश। जे महबूब जी शफ़ाअत खपे न त पोइ 5 वक़्त निमाज़ पढ़ो, 5 वक़्त निमाज़ पढ़ो, हबीबनि जी शफ़ाअत जा हक़दार थी वेंदो। हाँ, साईं फरमाइनि था इन शफ़ाअती लहक़्क़ुन फमन लम युमिन बिहा फलैस लहा अहलुन। मुंहिंजी शफ़ाअत हक़ ऐं बरहक़ आहे, मुंहिंजी शफ़ाअत बरहक़ आहे, ज़रूर शफ़ाअत कंदुसि। फमन लम युमिन बिहा, जेको मुंहिंजी शफ़ाअत ते ईमान न आणे, मञे ई न शफ़ाअत खे, साईं फरमाइनि था इन जी शफ़ाअत कंदुसि बि कोन। शफ़ाअत उन जी कंदुसि जेको मुंहिंजी शफ़ाअत खे मञंदो, उन में उमेदवार थींदो। हाँ, पोइ असां शफ़ाअत में उमेदवार आहियूं। हाँ, इंशाअल्लाह असांजी मदीने वारो साईं शफ़ाअत कंदो। पर जे चओ था त हबीब शफ़ाअत जा हक़दार थियूं महबूब जी शफ़ाअत जा, त 5 वक़्त निमाज़ पढ़ो। हाँ, मस्जिद खे आबाद कयो, अल्लाह जो क़ुरान पढ़ो, रब जो ज़िक्र कयो। मुंहिंजा दोस्तो, ग़िफ़लत कंदे कंदे उमिरि गुज़री वई, अछड़ी ॾाढ़ी थी वई, हाणे वक़्तु पोयों आहे। पोइ मुंहिंजा दा, हाणे हिन ॾिहाड़नि जो क़दुरु कयो, अल्लाह जे दर ते मोटी पओ, जेकी ख़ताऊं थी वियूं आहिनि उन जे लाइ रोई माफ़ी वठो, रब जे अॻियां रोई माफ़ी वठो। हाँ, जेकॾहिं का ज़रूरत पवे, हाजत पवे, को मुश्किल अचे, को दर्द आहे, का परेशानी आहे, त ॿिए जे अॻियां न रो, ॾस मां थो ॾियां, अमल तूं कर। हाँ, रात जो पोयों हिस्सो थिए न, ताज़ो वुज़ू करे 2 रकातूं निमाज़ नफ़िल पढ़, 2 रकातूं नफ़िल पढ़ी, पहिरीं रकात में अलहम्द खां पोइ कुल या अय्युहल काफ़िरून, 2 रकात में अलहम्द खां पोइ कुल वला अहद। भला जे इहे 2 सूरतूं यादि न थई त पोइ जेके यादि अथई उहे पढ़ी, 2 रकातूं पढ़ी, सलाम वराए, पोइ मथड़ो उघाड़ो करे पांध गिचीअ में पाए ऐं अल्लाह खे सॾड़ो कर। ईअं सम्झ यकीन सां त मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे, ॿुधे थो पियो। इन यकीन सां रब खे सॾड़ो करे चओ, मुंहिंजा मौला मूंखे हीअ ज़रूरत आहे, मुंहिंजा साईं मां तुंहिंजे दर ते उमीदवार आहियां, मुंहिंजी हीअ हाजत पूरी कर। ए मुंहिंजा मौला, मां ॾोही आहियां, मुंहिंजा ॾोह माफ़ कर, मां खाती आहियां, मुंहिंजूं ख़ताऊं बख़्श कर। अल्लाह खे सॾड़ो कर, पोइ सॾींदे सॾींदे ईअं अखियुनि में ॻोढ़ा अची वञनि। हाँ, मुंहिंजा दोस्तो, जेको ईअं कंदो मुसले तां उथण खां अॻु में रब उन जी दुआ क़बूल करे छॾींदो। तूं तजुर्बो करे ॾिस न। हाँ, ओ मुंहिंजा पिरीं प्यारा, पोइ के अहिड़ियूं दुआऊं हूंदियूं आहिनि जो तड़े खड़े अल्लाह ताला उनजो असरु ॾेखारींदो आहे। कन ॻाल्हियुनि में वरी रब जी हिकमत हूंदी आहे, उहा शइ जेका हींअर घुरियई सां हींअर बाने जे फ़ाइदे में न आहे। पोइ अल्लाह त सॼण आहे न असांजो,
अल्लाह असांजो सजण आहे। पोइ जॾहिं दुआ क़बूल करे छॾी, जेका रोई दुआ घुरी उहा रद्द न थी, उहा क़बूल थी वई। बाक़ी उन जो असर तॾहिं ज़ाहिर थींदो जॾहिं बाने जे फ़ाइदे में ॻाल्हि थींदी। के शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि, असां चवंदा आहियूं हीअ शइ थिए, मिसाल हिन घर में मुंहिंजी शादी थिए, फलाणी छोकिरी इन सां शादी थिए, वठि वठां बाबा हीअ मुंहिंजो कमु हीअं थिए, पर ईअं नथो थिए। अल्लाह जी मर्ज़ी आहे, इन में असांजी भलाई आहे, असां नथा सम्झी सघूं। मिसाल हिकिड़ो ॿारड़ो आहे नंढड़ो, साम्हूं टांटा पिया हुजनि, टांटा चिमकनि पिया, ॿरनि पिया, ॿारड़ो रोंदो आहे त मां हिन में हथु विझां, भॼंदो त हिन में हथु विझां, चिमके थी मन शइ सुठी लॻंदी आहे, हुनखे ॿरंदड़ नज़र ईंदी आहे, डोड़ंदो आहे त हिनखे खणां, मां हुनखे पटे झलींदी, सोक कंदी, ॿारड़ो वरी बि रोंदो आहे, मां छॾ त मां हिनखे वञी हथु विझां। ॻाल्हि सम्झो था न। हाणे ॿुधायो त अम्मा सॼण या दुश्मन, अम्मा ख़ैर खा या बद खा, ॿारड़ो सम्झ कोन अथसि न, उहो चए थो त मां हिन में हथु विझां, अम्मा खे त सम्झाइनि त इहे हथु विझंदो त हथु सड़ी पवंदुसि, हिन जे फ़ाइदे में न आहे। ॻाल्हि सम्झो था न। कॾहिं कॾहिं असां अहिड़ियूं दुआऊं घुरंदा आहियूं जेकी उहे बज़ाहिर असांजे फ़ाइदे में, असां उन्हनि खे भलो सम्झंदा आहियूं, टांडनि वांगुरु चिमकंदड़, पर असुल में उहे असांजे फ़ाइदे में न हूंदियूं आहिनि। पोइ अल्लाह तबारक व ताला छा कंदो आहे, जो उन जे एवज़ वरी उन खां भली ॿी शइ ॾेई छॾींदो, या वरी हीअं कंदो जो अल्लाह ताला उहा दुआ क़बूल थी वई, उहो रोअण अघामी वियो, सम्झो था, पोइ उहो ज़ख़ीरो करे अल्लाह ताला लिकाए पाण वटि रखंदो आहे। जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो, बानो उथंदो त रब फरमाईंदो हिन बाने खे छॾियो, बिना हिसाब जे वञे जन्नत में। दफ़्तर जो खुलंदुसि त सुभान अल्लाह हज लिखियो पियो आहे, उम्रो लिखियो पियो आहे। चवंदो मुंहिंजा मौला, मूं त सॼी उमिरि हज कयो ई कोन हुयो, हे हज किथां अची वियो, हे उम्रो किथां अची वियो। रब फरमाईंदुसि फलाणे वक़्त में तो मुश्किल में मूंखे सॾड़ा कया हा, दुआऊं घुरियूं हुयई। चवंदो हा साईं, ॾाढो मूं तोखे सॼियो हुयो, ॾाढो तोखे अर्ज़ड़ा कया हम, पर साईं दुआ मुंहिंजी क़बूल कोन पई। रब फरमाईंदो उन जे एवज़ हे हज, हे उम्रा, हे माड़ियूं जन्नत जूं, हे उन दुआउनि जो एवज़, हे माड़ियूं अथई बेश्त जूं, हे हूरूं अथई, हे कुसूरूं अथई, हे सोन ऐं चांदी जा बंगला अथई। चवंदो अल्लाह मुंहिंजा रब, पोइ दुनिया में मुंहिंजी हिकिड़ी दुआ बि क़बूल न करी हा त भलो, उहे सभु हिते मूंखे नफ़ा ॾी हा न, हुते त जेके मिलियासीं विया फुरिजी, मौत आयो हर शइ फुरिजी वई, उहे हाणे कहिड़े फ़ाइदे में। मौला हिते ॾी हा त वाह जो भलो थी आहे, हितां वारी नेमत हमेशह वारी जेका कॾहिं फुरिजी न सघिजे। अब ॻाल्हि सम्झो त जेको तव्हां सॾड़ो कयो न रब खे, रोई रब जे अॻियां अर्ज़ु कयव, इहो बसि क़बूल थी वियो, पक सम्झो। पोइ कॾहिं उहा शइ साॻी तड़े खड़े मिलंदी, कॾहिं कुझु लेट सेट सां मिलंदी, जॾहिं फ़ाइदे में हूंदी तॾहिं मिलंदी, कॾहिं वरी ईअं थींदो जो उहा शइ तव्हांजे फ़ाइदे में आहे ई न, रब उहा लिकाए रखंदो, आख़िरत में हुनजो एवज़ ॾींदो। पोइ तव्हां फ़ाइदे में या नुक़सान में ॻाल्हायो, नफ़े में या घाटे में, फ़ाइदे में या नुक़सान में, फ़ाइदे में न। पोइ अल्लाह जे अॻियां आज़ी करणु बंदि कबी छा, सॾड़ो करणु बंदि कबो छा। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। ओ मुंहिंजा पिरी प्यारा, रात जो उथ,
अल्लाह जे दर ते आज़ी इल्तिजा कर, अखियुनि मां ॻोढ़ा ॻाड़े, ख़ुदा जो कसम तुंहिंजूं मुरादूं रब पूरियूं कंदो। तुंहिंजे लाइ भलाई जा दर रब खोलींदो। हाँ, तुंहिंजा ग़म लाहींदो, तुंहिंजूं गिणतियूं लाहींदो, तुंहिंजूं परेशानियूं हटाईंदो। जॾहिं राति जो वेही चवंदे अल्लाह 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 अल्लाह